पाणीपुर में खे ख़बर ॾींदा हलूं। मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ हिंगोर जा लॻे मीर जे मोहाड़ी वासण औरत मुस्माते मंजूरा खातून ऐं संदसि मुड़ुसु गुलाम नबी सोलंकी ऐं पुटु साण करे बासरनि जे ख़िलाफ़ दाहींदे चयो त इक़बाल सोलंकीअ सां मिटी माइटी थियल आहे। उन जी धीउ मुंहिंजी नुंहुं आहे जंहिंखे पंहिंजो मुड़ुसु कराची वठी वञणु पियो चाहे, जंहिं ते संदसि सहुरो मछिड़जी पियो आहे। कुझु बासर साण करे मोतमार धमकियूं ॾिए थो। कुझु ॾींहं पहिरियां बासरनि नाले शौकत अली, अमजद अली, खादिम हुसैन, जिनसार अली, इम्तियाज़ अली, मोहम्मद पठान सभई ज़ात जा सोलंकी साण करे चौधीवारी जो तक़दुस पायमाल करे असांजे लोड़नि खे बाहि ॾेई असां मथां हमिलो कयो हो, जेको असां सां अॼु ॾींहं ताईं इंसाफ़ नाहे थियो। रहंदो बासर हमला पिया कनि। मथियनि जवाबदारनि मां नाले लियाकत अलीअ खे पुलिस गिरफ़्तार कयो, जंहिंजे करे बासर वधीक ॾमिरजी पिया आहिनि। असांखे हिरासमेंट करे धमकियूं ॾिनियूं थी वञनि त तव्हांखे मारे छॾींदासीं, न त ॿी सूरत में जवाबदार लियाकत अलीअ खे आज़ादु करायो। असांखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं था ॾियनि। असां ग़रीब आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ज़ुबैर नज़ीर अहमद शेख, SHO हिंगोर जा अमीर अली चांग खे पुरज़ोर अपील था कयूं त जवाबदार खे कानून जे गिरफ़्त में आणे असां सां इंसाफ़ कयो वञे। लाउचे के विच में न उन्हें मथो फाड़े पी जे अॻियों असांजे घर ते सटा बुटी कई थे। 20-25 माण्हू वठी आयो, वंगार करे ॾींहं ॾिठे जो 12 बजे असांखे सटा बुटी कई थे। मुंहिंजे घर वारीअ खे मूंखे मुंहिंजी न्याणी आहे 10 सालनि जी, उनजी पोती लाइ मूंखे ॿधनि पिया, चए लाउचे खे ॿधऊं त हुन पीउ थो चए करे हिन कहिड़ो ज़ुल्म कयो आहे जो तूं हुनखे थो ॿधे। रेड छोकिरी पोतीअ में हुन पई छॾे, छोकिरीअ मुंहिंजे खे 12 मोटी साल में फिटी कयो। पोइ ॾंडा मूंखे वसाइण शुरू कयूं ऐं मुंहिंजे पुट खे बि 4-5 ॼणनि वञी दसियो, हुनजो साहु पिया कढनि।